अहम ख़बर सां शेयर कयूं पिया। मटियारी में क़ौमी शाहराह ते धरणो हणी रोड ब्लॉक करण ते 7 औरतुनि समेत 32 ॼणनि ते केस दाख़िल कयो वियो आहे। एएसआई अकबर शहर जी फरियाद ते दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो। घुर्बल जवाबदार अब्दुल रहमान उर्फ पोढ़ो मजिदाणो खे पकड़ियो त 47-48 माण्हू ॻोठ मां निकिरी आया। केस में मुस्मात हसीना, नूरजहां, गुलजान, निम्मी, आसिया मजिदाणो शामिल आहिनि। अरबाब, उस्मान, सुल्तान, अबू बकर, बाबू, बगन, अब्दुल्ला, अख्तियार, अल्लाह बचायो ऐं ॿिया शामिल आहिनि। अहम ख़बर मां असां शेयर करे रहिया आहियूं। मटियारी में क़ौमी शाहराह ते धरणो हणी रोड ब्लॉक करण ते 7 औरतुनि समेत 32 ॼणनि ते केस दाख़िल कयो वियो आहे। एएसआई अकबर शहर जी फरियाद ते दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो। घुर्बल जवाबदार अब्दुल रहमान उर्फ पोढ़ो मजिदाणो खे पकड़ियो त 47-48 माण्हू ॻोठ मां निकिरी आया। केस में मुस्मात हसीना, नूरजहां, गुलजान, निम्मी, आसिया मजिदाणो शामिल आहिनि। अरबाब, उस्मान, सुल्तान, अबू बकर, बाबू, बगन, अब्दुल्ला, अख्तियार, अल्लाह बचायो ऐं ॿिया शामिल आहिनि।